अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। कandhkot सिविल अस्पताल में क़ाइम कम्यूनिटी मिडवाई स्कूल जूं शागردياڻيون 2 सालनि खां स्कॉलरशिप खां महरूम बणियल आहिनि। कम्यूनिटी मिडवाई स्कूल जे शागردياڻين हथनि में प्ले कार्ड खणी स्कॉलरशिप न मिलण खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो करे सेहत खाते जे आला इख्तियारनि खां जल्द स्कॉलरशिप ॾियण जो मुतालबो कयो आहे। उन सिलसिले में शागर्दियाणियुनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत पारां हर महीने स्कॉलरशिप ॾियण जो हुकुम कयो वियो हो। अहिड़े हुकुम बावजूद गुज़िरियल 2 सालनि खां स्कॉलरशिप न आहे ॾिनी वई। हुननि चयो त स्कॉलरशिप न मिलण जूं केतिराई भेरा लाॻापियल इदारनि ऐं डिप्टी कमिश्नर खे शिकायतूं पिणु कयूं वयूं आहिनि, पर को बि तदारक नाहे कयो वियो। उन्हनि सिंध हुकूमत ऐं सिहत खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द स्कॉलरशिप ॾेई शागर्दियाणियुनि मां बेचैनी ख़तम कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।